सिंध कम्युनिटी फाउंडेशन के सहकार से गडियल क़ौमनि जी पायदार तरक्की लाइ जोड़ियल हदफ़ हासिल करण में औरतुनि ऐं नौजवाननि के किरदार के सिरे हेठि औरत काउंसलर्स ऐं नौजवाननि सां धार मुशावरती सेशन कोठाया। पहिरें सेशन में सखर म्यूनिसिपल कारपोरेशन ऐं ज़िले काउंसिल के औरत मेंबरनि ऐं समाजी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। वर्कशॉप के मक़सदनि बाबति समाजी कारकुन जावेद सोज़ हालाई, अफशा असगर ऐं अनवर महर ॿुधायो त सरकार के सलाह ॾिनी वञनि जंहिंमें ईंदड़ 15 सालनि ताईं इन हदफ़नि खे हासिल करण जे लाइ सिंध गवर्नमेंट पंहिंजो किरदार अदा करे सघे। पानी जेको आहे पंहिंजो हिते साफ़ न आहे, ड्रेनेज जो जेको सिस्टम आहे उहो जेको आहे पंहिंजो उनखे बहितर कयो वञे। उन सां गॾोगॾु जेका हेल्थ जी जेका सूरत हाल आहे उनखे जेको आहे पंहिंजो बहितर कयो वञे। माइंड में उन्हनि जे एरियाज़ में कहिड़ा कहिड़ा जेके 17 जेके गोल्स आहिनि, जेके इशूज़ आहिनि, उन्हनि में 17 में 5 जेके कहिड़ा आहिनि जेके हाईलाइट करे सघूं त उन्हनि में 5 इन्हनि हाईलाइट कया। 5 उहे जेके इशू आहिनि, जेके मेन इशू आहिनि, त हुननि ते जीअं अॻिते हली करे तमामु ऑर्गेनाइज़ेशन ऐं असां बि हुन ते कमु करे सघूं। औरत अॻुवाणनि जो चवणो त गडियल क़ौमनि पारां पायदार तरक्की लाइ मुक़ररु कयल हदफ़ हासिल करण लाइ सरकार के संजीदा उपाउ वठणा पवंदा। पीअण जो साफ़ पाणी या ड्रेनेज सिस्टम आहे या जेकी या बहितर तालीम आहे, बहितर सिहत आहे, जंहिंजे करे असां चाहियूं था त लोकल गवर्नमेंट खे असांजा इहे प्रॉब्लम वञनि ऐं असां इहे मसइला मसाइल माण्हुनि जा सॉल्व कराइण में मदद कयूं। मुनिसिपल जे जेको आहे न ख़ाकरोबनि खे अख़्तियारात ॾिना वञनि, उन्हनि जो चेक एंड बैलेंस हुजणु खपे, करप्शन न हुजणु खपे। मेन मक़सदु जेको आहे न करप्शन बि आहे हिन में। पानी जे नलकनि में पानी जे बजाय गंद थो अचे, कोई सिस्टम सही न आहे। सखर बिल्कुलु बर्बाद थी चुको आहे, तबाह थी चुको आहे। पाकिस्तान की अधु आबादी नौजवाननि ते ॿधल आहे, पर रियासत उन्हनि जे बहितर मुस्तक़बिल ऐं उन्हनि जे सलाहियतनि मां फ़ाइदो वठण लाइ नतीजा ॾींदड़ प्रोग्राम नाहिनि जोड़िया। वर्कशॉप में ज़ोर ॾिनो वियो त नौजवाननि लाइ असरायता प्रोग्राम शुरू कया वञनि। वर्कशॉप में गडियल क़ौमनि जी पायदार तरक्की लाइ जुड़ियल हदफ़ हासिल करण लाइ औरत काउंसलर्स ऐं नौजवाननि ते ॿधल फोरम पिणु जोड़ियो वियो। कैमरामैन GM सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध न्यूज़, सखर।